जेको बानो रब खे रब समझंदो आ उन जे कंध ते काती वही वेंदी सिर धड़ खां जुदा थी वेंदुसि पर निमाज़ खे न छॾींदो। जीअं मुंहिंजो सोनो हुसैन साईं करबे बला जी सरज़मीन ते 72 साथी शहीद थी विया, भाइर शहीद थी विया, भाटिया शहीद थी विया, बचड़ा शहीद थी विया, पछाड़ी में वञी यार जी जान बची आ। शिमरो साम्हूं बीठो आ। हज़रत हुसैन साईं फरमायो परे थी त मां निमाज़ पढ़ां। शिमरे चयो यार तूं अजीब आ, पीअण जे लाइ पाणी कोन्हे को, तूं निमाज़ कीअं पढ़ंदे, कीअं वुज़ू कंदे? हज़रत हुसैन साईं फरमायो तू कुरान मजीद खां जाहिल आ। अल्लाह साईं फरमायो आ फ़इल्लम तजिदू माअन फ़तयम्ममू सईदन तय्यिबा। रब फरमायो पानी न मिले त मिट्टी सा तयम्मुम करे निमाज पढ़ो। निमाज कर भी माफ काने का, भी नथा सगो त वेही पढ़ो, वेही नथा सगो त सुम्ही इशारल सा निमाज पढ़ो। जेस ताईं होश आ तेस ताईं निमाज जी माफी ना है। बेहोश थियो त पो मयार काने। हज़रत हुसैन साईं मिट्टी सा तयम्मुम करे निमाज जी नियत कई आ। क़याम कई, रुकू कई, जरा सजदे में हुआ, दुश्मन वार कयो आ, मुंडी दड़ खां जुदा थी वई आ। इन ही मंज़र की का अल्लाह वारे हिन नमूने सां बयान कयो। नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। तयम्मुम खाक से हुए, लहू से गुस्ल सैयद हो, लबे दरिया पियासों की शहादत हो तो ऐसी हो। सरे नेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह, फरिश्ते भी हुए हैरान, तिलावत हो तो ऐसी हो। नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। जेको बानो रब खे रब समझंदो आ उन जे कंध ते काती वही वेंदी, सिर धड़ खां जुदा थी वेंदो पर निमाज़ खे न छॾींदो। जेको बानो रब खे रब समझंदो हो ज़िना जे वेझो वेंदो। जेको बानो रब खे रब समझंदो हो शराब पीअंदो। जेको बानो रब खे रब समझंदो हो व्याज खाईंदो। जेको बानो रब खे रब समझंदो हो कूड़ ॻाल्हाईंदो। जेको बानो रब खे रब समझंदो आ ओ पंहिंजे रब जे हर हुक्म जे तामील जे मथों पंहिंजी जान कुर्बान कंदो। सचल तो जेको चई न यारनि जो दुश्मन आ, जेको नबी साईं जी सहाबा सां बुग़्ज़ रखंदो, कुरान नसीब कोन थींदुसि। पाकिस्तान त पंहिंजी जाइ ते, पर ईरान जी कुंड कुर्छ तव्हां तलाश कयो, हिकिड़ो बि राफ़िज़ी सहाबा जो दुश्मन तव्हांखे कुरान जो हाफ़िज़ न मिलंदो। इन मां मालूम थियो त इहो मज़हब कुरान जो मुनकिर आ। 5 नंबर ते सहाबा खे गारियूं ॾींदा आहिनि। दुनिया में कोई अहिड़ो मज़हब न आहे जंहिं वटि गार इबादत हुजे। यहूदी भी चवे तो त गार चङी न आहे, ईसाई भी चवे तो त गार चङी न आहे, हिंदू बागड़ी भील कोलिए वाणियो भी चवे तो त गार चङी न आहे। पर इहो हिकिड़ो मज़हब आहे दुनिया में जंहिं फितनो अची मचायो आहे, जेके चवनि था त गार वॾे में वॾी इबादत, सो बि मौलवियुनि खे गारूं न ॾियो, नबी साईं जे यारनि खे गारूं ॾियो, नबी साईं जे बीबिन सगोरनि खे गारूं ॾियो। इहो वॾे में वॾो सवाब अथव। बाबा तबरे जी माना छा? गार।
हाणे जो असांजी दॿ थी पवे नी चवनि था तबरे जी माना आहे बेज़ार असां बेज़ार आहियूं मां तव्हां खां पुछां थो जेको अबू बकर खां बेज़ार हज़रत उमर खां बेज़ार हज़रत उस्मान खां बेज़ार हज़रत अमीर मुआविया खां बेज़ार तलहा ऐं ज़ुबैर खां बेज़ार अम्मा आशा अम्मा हफ्सा खां बेज़ार अम्मा उम्मे हबीबा खां बेज़ार पोइ असांजो उन्हनि सां कहिड़ो वास्तो आहे अॼु वाइदो कयो त असां बि उन्हनि खां बेज़ार आहियूं अॼु वाइदो कयो त न हिननि जे होटल ते चांहि पीअंदासीं न हिननि जे पेट्रोल पंप तां पेट्रोल भराईंदासीं न हिननि जे सेलर ते असां साड़ियूं खणी वेंदासीं न हिननि जे दुकान खां असां सौदो वठंदासीं न हिननि जो असां पाणी पीअंदासीं न खाधो खाईंदासीं इहो पको वाइदो आहे न पहिरें नंबर ते वाइदो कयो त असां कारा कपिड़ा न पाईंदासीं असां सुन्नी ऐं अहल सुन्नत वल जमात कारो लिबास असांजो न आयो हुननि जो हालांकि हुननि जो चौथो इमाम जाफर सादिक उन खां ख़ुदि रिवायत आहे त कारो लिबास फिरौन जो लिबास आहे कारो लिबास जहन्नमी जो लिबास आहे हू बि सम्झनि था त हराम आहे पर चवनि था असांजी मज़हबी निशानी आहे जॾहिं कारो लिबास हुननि जी मज़हबी निशानी आहे त असां अहल सुन्नत वल जमात जो को नौजवान कारो लिबास छो पाए कारा आहिनि जेके अॼु वाइदो कनि त असां कारा कपिड़ा न पाईंदासीं बाबा जेके सुन्नी आहिनि हथ मथे कनि असां कारा कपिड़ा न पाईंदासीं उलमा खां पुछी ॾिसो जेको यहूदियुनि जी तहज़ीब इख्तियार थो करे छा सिर्फ़ु हिन जे करे त मां उन्हनि खे वणा उन्हनि खे पसंदि अचां उहे मूंखे गॾु विहारनि भाकुर पाइनि इन नीयत सां जेकर उन्हनि जी तहज़ीब इख्तियार थो कयो इहो कबीरो गुनाह अथव जीअं शिरक कबीरो गुनाह आहे इहो बि कबीरो गुनाह आहे जेकर को मुस्लमान कारा कपिड़ा थो पाए इन नीयत सां त मां हुननि खे वणा हुननि खे पसंदि अचां हू मूंखे पंहिंजे जुलूस में अचण ॾियनि मूंखे पाणी पियारनि नंगर ऐं न्याज़ खाराइनि इहो कबीरो गुनाह अथव इहो वाइदो आहे कारो लिबास न पाईंदासीं ॿिए नंबर ते मरसिया ऐं दोहिड़ा वाइदो कयो त असां हे मरसिया दोहिड़ा न ॿुधंदासीं न ॿुधाईंदासीं मरसिया दोहिड़ा असांजा न आहिनि मरसिया ऐं दोहिड़ा हुननि जा आहिनि असांजो अलाह जो क़ुरान आहे बाबा शुहदा करबला खे सवाब क़ुरान जो पहुचंदो या मरसिया ऐं दोहिड़ा मरसिया ऐं दोहिड़नि में छा आहे ख़ानदान रसूल जी बेअदबी मां तव्हां खां पुछां थो हिते को मस्तो ई शहीद थी वञे ऐं मां लौट ते बीही करे चवां त फलाणो जेको मस्तो ई शहीद थी वियो उनजी घरवारी हीअं पई रोए वरी रोई तव्हांखे ॾेखारियां उनजी भेण हीअं पई पार कढे वरी पार कढी तव्हांखे ॿुधायां उनजी धीउ हीअं पई दाऊं करे तव्हां बर्दाश्त कंदव चवंदो जोगी साहिब तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे जो असांजे माइनि जे बारे में ईअं थो चई त पोइ मां तव्हां खां पुछां थो छा ख़ानदान रसूल एॾो लावारिस आहे छा जो के दौर जे ज़ाकिर ज़वार खे एॾी ज़रूरत थी आहे जो लौट ते बीही करे थो चए हुसैन जी भेण बीबी ज़ैनब हीअं पई रोए बीबी सकीना हीअं पई पार कढे बीबी सुगरा हीअं पई दाहूं करे मां तव्हां खां पुछां थो इन खां वधीक ख़ानदान रसूल जी बेअदबी कहिड़ी थींदी आहे असांजे कोट बंगले में कुंभन जे इलाइक़े में 10 ऐं 9 तारीख़ ते हिकिड़ी रोल औरत बाज़ारी औरत खे खट ते विहारे उन जा लटा कपिड़ा फाटल मथो उन जो उघाड़ो मसनी रत पियो वहे चवनि पिया हुसैन जी भेण बीबी ज़ैनब आहे मां तव्हां खां पुछां थो इन खां वधीक ख़ानदान रसूल जी बेअदबी कहिड़े मज़हब कई ऐं मातम क़ुरान में मातम भी अथव सब्र भी अथव इहो ॿुधो ऐं क़ुरान मजीद जो तव्हां मुतालियो कंदव तारीख़ जो तव्हां मुतालियो कंदव त मातम ज़ालिमन कयो आहे सब्र मज़लूमन कयो आहे मातम ज़ालिमन कयो आहे सब्र मज़लूमन कयो 12 नंबर ते मातम जी शुरूआत उहे कूफे जा गद्दार 30,000 कूफिया जन हज़रत हुसैन साईं खे शहीद करे हज़रत हुसैन जे साईं जो सर मुबारक खणी
हुसैन साईं जी भेण अम्मा बीबी ज़ैनब जी आॾो अचे रड़ियूं कयूं, हाय कहर थियो, हाय ज़ुल्म थियो, हाय हुसैन, हाय हुसैन। अम्मा ज़ैनब फरमाए ज़ालिमो, तव्हां 18,000 खत लिखिया मुंहिंजे भाउ ॾे, असांजे सौट मुस्लिम बिन नकीर खे शहीद तव्हां कयो, वरी हाणे मातम बि तव्हां था कयो, रड़ियूं बि तव्हां था कयो। मां ज़ैनब जी तव्हांखे पिट ई पारातो आहे, क़यामत ताईं तव्हांजो नस्ल इहो मुंहुं ई मथो पिटींदो रहंदो। असां मज़लूमनि जो सब्र आहे, इन मां मालूम थियो त मातम ज़ालिमनि कयो आहे, मज़लूमनि सब्र कयो आहे। कुरान मजीद जो तव्हां मुतालियो कयो। कुरान तूफ़ा मां हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा पुट यूसुफ जा भाइर वअल्कूहु फी गयाबतिल जुब, यूसुफ अलैहिस्सलाम जा हथ भी बधऊं, पैर भी बधऊं, उन जे वात खे भी बंद कयूं, ॿधी करे खूह में उछलायूं। मां तव्हां खां पुछां तो इहो ज़ुल्म हुयो या न? वरी उहे ज़ालिम रात जो आया, वजाऊ अबाहुम इशाअन यबकून। 12 सिपारो सूरत यूसुफ जो ॿियो रुकू अथव। कुरान तूफ़ा मां यूसुफ जा भाइर हुए ज़ालिम रात जो मातम कंदा आया, यबकून माना रोंदा आया, पंहिंजे मुंहं खे बि धक पिया हणनि, पंहिंजे सीने खे बि कुटनि पिया, चवनि पिया हाय यूसुफ, हाय यूसुफ। यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीज़ भी खणी आया, वजाऊ अला कमीसिही बिदमिल कज़िब। कुरान तूफ़ा मां कमीज़ खे कूड़ी रत हणी आया। बाज़ उलमा फरमाइनि था हिकिड़ो बगड़ भी पकड़े आया, जंगल मां बगड़ भी पकड़े आया। हज़रत याकूब अलैहिस्सलाम के चयूं बाबा ज़ुल्म थियो, कहर थियो, हाय हुसैन, हाय हुसैन। पंहिंजे मुंहं खे धक पिया हणनि, चवनि पिया बाबा इन्ना ज़हबना नस्तबिक़ु, असां हिकिड़ी जाइ ते वेठासीं, ढोड़ पिया पुॼायूं, मुक़ाबिलो पिया कयूं। यूसुफ खे सामान वटि विहारियोसीं, बगड़ जो आयो फाकलहु ज़िब, यूसुफ खे बगड़ खाई वियो। हीअ कमीज़ यूसुफ जी जंहिंखे कूड़ी रत हणी आया, इहो बगड़ आहे जंहिं यूसुफ खे खाधो हो, उन बगड़ जे वात खे बि कूड़ी रत हयऊं। कुरान तो फरमा ज़ालिम मातम पिया कनि, पर हज़रत याकूब अलैहिस्सलाम मज़लूम हुयो, उन जो नारो थो लॻे फसब्रुन जमील। इहो तव्हांजो सॼो ड्रामो आहे, बसि सब्र सुहिणो मुंहिंजो मददगार आहे। ॿुधायो सब्र मज़लूमनि कयो या ज़ालिमनि? मज़लूम सब्र कयो या न? मातम ज़ालिमनि कयो। ही भी शाम जो रात जो रोंदा ईंदा, मसनूई कमीज़ हज़रत हुसैन साईं जी खणी ईंदा, उनखे कूड़ी रत हणी ईंदा। जेको घोड़ो शाम जो कायदा ॼण, उन घोड़े जी झुल खे भी खून लॻल हूंदो आहे कि न? खुद इन्हनि जो इमाम बाक़िर मजलिसी आहे, उन त पंहिंजी किताब में लिखियो आहे त असां हुसैन साईं सां गद्दारी कान कई, हुसैन सां गद्दारी असांजे वॾनि कई। तंहिंजे करे हाणे असां मुंहुं ई मथो पिटी करे पंहिंजे वॾनि जो कफ़ारो पिया अदा कयूं। ऐं तव्हां तजुर्बो कयो, हिकिड़ो पीउ हुजे हुनखे 2 पुट हुजनि, हिकिड़ो फरमान बरदार ॿियो नाफ़रमान। तव्हां तजुर्बो कयो त पीउ जे मौत ते रोंदो बि घणो हो जेको नाफ़रमान हूंदो आहे या न? पंहिंजे मुंहं खे धक पियो हणंदो, मथो दीवार सां पियो लॻाईंदो, पाण खे बुजा पियो ॾींदो, हाय बाबा फलाणे ॾींहुं तोखे मार ॾिनमि, हाय बाबा फलाणे ॾींहुं तोखे लठियूं हयमि, हाय बाबा फलाणे ॾींहुं तोखे गारियूं ॾिनमि, हाय बाबा फलाणे ॾींहुं तुंहिंजी बेइज़ती कयमि। पोइ हाय हाय पियो कंदो, जीअं बाबे जे दोस्तनि खे पतो पवे त हिन खे ॾुख घणो आहे, हालांकि पंहिंजो ज़ुल्म पियो रोई लिकाए। आहे या न? वो बाबे के जेका तकलीफ ॾिनई उहा रोई करे लिकाए पियो। ही मज़हब भी जेको ज़ुल्म कयो आहे खानदान रसूल सां, हज़रत हुसैन साईं जे क़त्ल में शरीक आहिनि, हाणे वो पंहिंजो ज़ुल्म रोई करे लिकाइनि। अॼु वाइदो कयो त असां हिननि चोरनि खे न छॾींदासीं। बाबा शादात कोट मां मौली इदरीस अचे पियो, रस्ते में धाड़ेलनि, गाॾी बि फुरियसि, पैसा भी फुरियऊंसि, शनाख्ती कार्ड भी फुरियऊंसि। वो शक जे बुनियाद ते पुलिस हिकिड़े बिरोहीअ खे पकड़ियो, हिकिड़े मस्तोईअ खे पकड़ियो, शक जे बुनियाद।
थाने ते उन्हनि खे वठी आया पर मौली इदरीस जी गाड़ी, मौली इदरीस जो शनाख्ती कार्ड, मौली इदरीस जा पैसा वरी हिकिड़े माछी वटो निकिता। वो माछी हुजे त कावड़ जे न मूंखे मिसाल दे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, चोर ही मस्तो ई चइबो या हू जेको माछी जंहिं वटो सगु निकितो? चोर उहो आहे न जंहिं वटो शनाख्ती कार्ड निकितो, पैसा निकिता, मौली इदरीस जी गाड़ी निकिती। मां तव्हां खां पुछां थो, हज़रत हुसैन साईं त शहीद थी वियो, बच्चा खानदान सॼो शहीद थी, घोड़ो कां वटो था मिले? हज़रत हुसैन साईं जी कमीस कां वटां पई मिले? हज़रत हुसैन साईं जो लाश कां वटां पियो मिले? सेज किथों पई मिले? कासिम घोट वारी मेहंदी किथों पई मिले? इन मज़हब वटों पई मिले। समझो त चोर ऐं कातिल ई अॼु वाइदो कयो त असांजो इन्हनि सां बाइकाट। जेके ख़त्म नबूवत जा मुनकर आहिनि, असांजो उथण वेहण उन्हनि सां न आहे। असांजी शादी गमी बत बिरादरी सलाम कलाम उन्हनि सां न आहे। अॼु वाइदो कयो तव्हां इंशाअल्लाह न उन्हनि जे दुकान ते वेंदासीं, न पंप ते वेंदासीं, न उन्हनि जे सेलर ते वेंदासीं, न केबिन ते वेंदासीं, न होटल ते वेंदासीं। भली इन्हनि खे ख़बर पए त हिन मुल्क में मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम अञा ज़िंदा आहिनि। इहो पको इरादो आहे न इंशाअल्लाह। न जलसे में वाइदो कयो त असांजो उन्हनि सां सलाम कलाम बंदि आहे। बस बाक़ी मुनाज़रा छा जा? मुनाज़रो कबो आहे छा? मुनाज़रनि जो हिन वक़्तु वक़्तु आहे छा? मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह कंडियारे में तकरीब पियो करे। सन 83 जो दौर हुयो। पोइ हिकिड़ो शमू मौलाई हूंदो हो, वॾो होटल हुयुसि कंडियारे में, मां ॾिठो हो, उहो बि जलसे में वेठो हो। मौलाना दीनपुरी जो बयान कयो तो शमू मौलाई उथी बीठो, दीनपुरी मुनाज़रो कर। तो मौलाना दीनपुरी फरमायो, मुनाज़रो छाजो? मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि भंग है, मूं वटि खीर आहे। सभु चओ सुभान अल्लाह। मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि मातमा, मूं वटि सब्र आहे। मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि इमाम बारगाह, मूं वटि मस्जिद। मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि बेपर्दगी आहे, मूं वटि पर्दो आहे। मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि ज़वार आहे, मूं वटि हाजी आहे। मुनाज़रो त थियो पियो आहे, तोखे ईरान मुबारक, मूंखे मको मदीनो मुबारक। तो सागो शमू मौलाई विच जलसे मां उथी आयो, 100 जो नोट जे दीनपुरी जी आॾो स्टेज ते रखियईं। चई दीनपुरी हक़ सम्झ में अची वियो, अॼु हक़ सम्झ में अची वियो। सुभाणे मुंहिंजे होटल ते चांहि पी दुआ करे पोइ वञा। हक़ त पधरो आहे, असांजो हुननि सां वञे छा? हर शइ हुननि जी अलॻि आहे। सो जो वाइदो कयो त जेके साहबा खां बेज़ार, नबीअ खां बेज़ार, असां हुननि खां बेज़ार आहियूं। अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह ताला इन नसीहतुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।